नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में रोलू ऐं चितन कुतनि जो आज़ार घटि न थी सघियो आहे। ॻोठ लुणखाण में कुतनि 5 रेडनि खे मारे छॾियो, 2 बकरियूं ज़ख़्मी करे छॾियूं। मुतासिर ॻोठाणनि पारां इंतज़ामिया खां कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो कयो आहे। खिपरो जे ॻोठ लुणखाण में मुतासिर ॻोठाणे भाॻीअ वली मोहम्मद जो रोलू कुतनि 5 रेडूं ऐं 2 बकरियूं ज़ख़्मी करे छॾियूं। वली मोहम्मद जो चवणु आहे त रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। रोलू कुतनि माल ते हमलो करे रोज़ माल खे मारे वञनि था। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। रोलू कुतनि जो आज़ार वधण सां इलाइक़े में ख़ौफ़ फैलिजी वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। हिननि इंतज़ामिया खां मुतालबो कयो त कुता मार मुहिम शुरू कई वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में रोलू ऐं चितन कुतनि जो आज़ार घटि न थी सघियो आहे। ॻोठ लुणखाण में कुतनि 5 रेडनि खे मारे छॾियो, 2 बकरियूं ज़ख़्मियूं करे छॾियूं। मुतासिर ॻोठाणनि पारां इंतज़ामिया खां कुता मार मुहिम शुरू करण जो मुतालबो कयो आहे। खिपरो जे ॻोठ लुणखाण में मुतासिर ॻोठाणे भाॻीअ वली मोहम्मद जो रोलू कुतनि 5 रेडूं ऐं 2 बकरियूं ज़ख़्मी करे छॾियूं। वली मोहम्मद जो चवणु आहे त रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। रोलू कुतनि माल ते हमलो करे रोज़ माल खे मारे वञनि था। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। रोलू कुतनि जो आज़ार वधण सां इलाइक़े में ख़ौफ़ फैलिजी वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। हिननि इंतज़ामिया खां मुतालबो कयो त कुता मार मुहिम शुरू कई